खैरपुर में खबर ईंदा तो ख्वाबन की दुनिया जो बादशाह अगुणो सीनियर सूबाई वजीर मंजूर हुसैन वसाण जो फर्जंद बैरिस्टर हालार खान वसाण जा यूनियन काउंसिल शादी शही जे मुख्तलिफ गोठन जा दौरा बरसात मुतासिरन सां हमदर्दियूं कयूं, मुख्तलिफ जगहन ते अज़ुर ख्वाहियूं कयूं। इन मीडिया जा थोरा मनीदे चयो त मीडिया इहो प्लेटफॉर्म आहे जितां हक़ सच जो आवाज़ बुलंद करे सघे तो। इन वधीक ॻाल्हाईंदे चयो त यूसी शादी शहीद असांजो हमेशा तक रहियो आहे ऐं हाणे बि आहे। हितां जी अवाम जी तकलीफ़ असांजी तकलीफ़ हूंदी आहे, इहो ई सबब आहे जो अॼु हिते मौजूद आहियां। हालिया मानसून जी बरसातुनि सबब हिननि मिस्किननि जो वॾो नुक़सान थियो आहे। ख़ासि तौर फसल तबाह थी विया आहिनि, जंहिंजा असीं अंग अखर गॾु करे रहिया आहियूं। हिननि खे पहिरें मरहले में राशन, मच्छरदानियूं ऐं कुझु माली मदद कई वेंदी ऐं इंशाअल्लाह भरपूर ख़िदमत कंदासीं। हिननि खे कॾहिं बि अकेलो न छॾिबो। उन मौक़े ते दरगाह सूफ़ी बुज़ुर्ग लोंग फ़कीर जो सुजादा नशीन फ़कीर शेर अली ॾेथो, मौला बख्श खान धारे जो सैयद करार हुसैन शाह ऐं ॿिया इलाइक़े जा सियासी समाजी अॻवान साणस गॾु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।